निंड कंदो आ पखी टारड़ीअ ते वेठो आ निंड पयो आ उन टारड़ीअ ते निंड कंदड़ पखीअ खे केर हिफ़ाज़त करे रहियो आ चो मुंहिंजो करीम रब हिफ़ाज़त करे रहियो आधी रात जो उन ज़िक्र जी बोली कीअं थींदी आ पर कॾहिं सोचो त थींदी छाजे लाइ उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात